करे गेवर जा भाइरो सिंधारी कमेटी जा वर्करो साफ़ी भाइरो GS और मुसलसल बाबा सिंध हैदर बख्शतई जो फ़लसफ़ो हुनजी तहरीक सॼी सिंध में खणी निकितो आहियां अॼु सिंध जे हारनि मज़दूरनि मज़लूमनि महकूमनि सां मुखातिब आहियां। सिंध धरती जेका अमन जी धरती रही आहे, जेका सूफ़नि जी धरती रही आहे, जेका शाइना शहीद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बाबा सिंध हैदर बख्शतई जी धरती आहे, पर अॼु उनखे मक़तल गाह पियो बनायो कॾहिं मज़हब जी आड़ में, कॾहिं टैलेंटेड साफ़ी, कॾहिं सिंध जो टैलेंटेड नौजवान उनखे ॻाल्हाइण जी सज़ा आहे या त उनजे शहादत या त उन ते जेलूं ऐं थाणा। पर असांजे रत रत में धरती मां आहे, असांखे इहे जेलूं थाणा शहादतूं धरती जे साम्हूं कुझु बि न आहे। सिंध अमर असांजी धरती आहे जंहिं असांखे हिकिड़ी मां जनमु ॾिनो आहे, ॿी मां पालियो आहे। सिंध जा माण्हू सोचो, धरती वञे पई ऐं सुभाणे तव्हांजूं नंढियूं नस्लूं पाण खे माफ़ न कंदियूं। जिन धरती जे लाइ बाबा सिंध हैदर बख्शतई, मखदूम बिलावल, शाइना शहीद जहिड़ा माण्हू विख विख ते शहीद थिया। वॾे में वॾो ज़ुल्म सिंध जे हारियुनि सां पियो थिए। हींअर ताज़ो ई सारियुनि जो फ़सुलु लथो आहे, उनखे 4500 रुपया अघु मुक़ररु न पियो कयो वञे। सारियुनि सां गॾोगॾु कमंद जो रेट हारियुनि खे न पियो ॾिनो वञे। कणिक तव्हांजे साम्हूं लथी 4000 रुपया सरकारी रेट थियो, उन कणिक जो ॿेड़ो ॿोड़े छॾियऊं। ही हुक्मरान तबिको, ही वॾेर को निज़ाम, ही जागीरदारी निज़ाम, ही भोतार को निज़ाम, ही जेको सिंध खे तबाह पियो करे। ऐं उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त धरती जा वारिस, धरती जा माण्हू, सिंध जा हारी, सिंध जा मज़दूर जाॻिया आहिनि। ऐं इहो बि मुतालबो थो कयां सॼे साफ़नि जे तसलसल सां, जे सारियुनि जो अघु, जे फुटनि जा अघु ऐं कणिक जा अघु, टमाटनि जा अघु जे सिंध में न वधाया विया त सिंध सरापा एहतजाज हूंदी ऐं सिंध जा लखे हारी, सिंध जा लखे मज़दूर, सिंध जा लखे नौजवान रोडनि रस्तनि ते हूंदा। असां सभु हाईवे जाम करे छॾींदासीं। इहो सिंध हारी कमेटी जो अॼु करे गेवर में ऐलान आहे। हिकिड़ो मसइलो न आहे, हिकिड़े तरफ़ धरती जे वसाइलनि ते कब्ज़ो पियो थिए, धारनि खे सिंध जूं ज़मीनूं पई ॾिनियूं वञनि। ॿिए तरफ़ कारूं झर जबल जी कटाई शुरू थी वई आहे। पंहिंजी पैरोकारी कंदो, जेको शहादत ॾींदो धरती जे लाइ। असांजा मुतालबा आहिनि सिंधू दरिया ते नवां केनाल नामंज़ूर, घायल कल्चर सिंध जो जोतन ते अमन, सिंध धरती ते अमन, सिंध जे कारूं झर जबल जी नीलामी नामंज़ूर। ये सब मुतालबा खणी सिंध जे सारियुनि जो अघु 4500 रुपया कयो वञे। सिंध में जेके फ़सुल आहिनि उन्हनि जा मुनासिब अघु कया वञनि। भले टमाटो हुजे, कमंद हुजे, फुटियूं हुजनि, कणिक हुजे, सरे हुजे, जेका शइ फ़सुलु थिए थी सिंध में उन्हनि जा मुनासिब अघु ॾिना वञनि। ऐं सिंध हारी कमेटी सिंध जे सभिनी हारियुनि खे मुतहद करे, न त पोइ पाण सां सिंध सेमी जो घेराव कंदा। महंगाई बंदि कयो, सिंध जा स्कूल जेके बंदि थिया आहिनि उहे खोलायो, सिंध जे हारी ऐं मज़दूरनि जे ॿारनि जी तालीम फ्री कयो। ऐं जेका
कोठनि में अस्पतालूं न आहिनि डिस्पेंसरी अस्पतालूं ठाहे उन्हनि जा मुफ़्त इलाज कराए वञनि सुठा डॉक्टर रखिया वञनि न त इहा जिदोजहद अञा तेज़ थींदी ऐं टे चारि नारा हणंदुमि मूंखे जवाबु ॾिजो।